छा इमरान ख़ान जी सियासत ख़त्म थी वई? इमरान ख़ान जेल हली वियो, इमरान ख़ान जी ज़मानत नथी थिए, सुप्रीम कोर्ट उनखे रिलीफ ॾियण लाइ तयारु कान्हे। इहा मुल्क इस्टेब्लिशमेंट हाणे मुकमल तौर ते PTI खे ख़तमु कंदी। मां आहियां तव्हांजो हैदरमला ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मदामत। 9 मई ते आम माण्हू रोडनि ते निकिता। इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जी ख़बर जीअं मुल्क में बाहि जा फैली, माण्हुनि जेश ॾांहुं रुख़ कयो। लाहौर में जलाउ ऐं घरा जा वाक़िया थिया, रावलपिंडी में माण्हू निकिता, कराची में माण्हू निकिता, पेशावर में माण्हू निकिता, मर्दान में निकिता, मुल्तान में निकिता। सॼे पाकिस्तान में तमामु घणो गोड़ गमसान थियो। ऐं पोइ मुल्की इस्टेब्लिशमेंट ऐं उन वक़्त जी हुकूमत तहरक माई ऐं 9 मई जे वाक़िअनि में मुलवस माण्हुनि खे गिरफ़्तार करणु शुरू करे छॾियो। ॿिए तरफ़ PTI जे अंदरि अलॻि अलॻि पार्टियूं ठाहिण जी कोशिशि कई वई ऐं 2 नयूं पार्टियूं PTI में ठही ॿाहिरि निकितियूं। इमरान ख़ान वक़्ती तौर ते जेल खां ॿाहिरि अची वियो, सुप्रीम कोर्ट उनखे रिलीफ ॾिनो, पर पोइ वरी इमरान ख़ान जी गिरफ़्तारी थी। हाणे इमरान ख़ान बाबति पाण सभिनी खे ख़बर आहे त हू जेल में मौजूदु आहे। जेल में मौजूदु हुजण जे बावजूदि बि अञा ताईं PTI जे ख़िलाफ़ु मुल्की इस्टेब्लिशमेंट जी कावड़ लथी कान्हे का। पाण जेकॾहिं पाकिस्तान जा TV चैनल, इलेक्ट्रॉनिक मीडिया जा चैनल गौर सां ॾिसूं त पाण खे इमरान ख़ान जो नालो किथे कोन थो मिले। हाणे ईअं अनाउंसमेंट थिए थी या जेके बहस कनि था माण्हू या जेका ख़बरनामे जी हेडिंग हले थी उन में अचे थो इमरान ख़ान जी ख़बर अचे थी PTI जो चेयरमैन। त मुल्की इस्टेब्लिशमेंट इमरान ख़ान जे नाले वठण ते बि बंदि छॾी छॾी आहे। ताज़ो शाह महमूद कुरैशी जी गिरफ़्तारी ऐं उन खां पोइ जेका मुल्क जी सूरत हाल आहे उन में ईअं लॻी रहियो आहे त हाणे इमरान ख़ान जो ख़ैल ख़तमु थी वियो आहे। तव्हां ॾिठो कल्ह जॾहिं सुप्रीम कोर्ट में लतीफ़ खोसा इमरान ख़ान जी ज़मानत लाइ वियो त 2 कलाकनि ताईं उहो लिफ्ट में बंदि पियो। त पाण इहो सम्झी वञणु खपे त इहा लिफ्ट जंहिंमें लतीफ़ खोसा एडवोकेट 2 कलाकनि ताईं पंहिंजी टीम समेत बंदि लॻो पियो हो, इहा दर हक़ीक़त लिफ्ट PTI जी लिफ्ट आहे जेका हाणे बंदि थी वई आहे। जेका PTI खे मुल्की इस्टेब्लिशमेंट तरफ़ां लिफ्ट मिली पई उहा मुकमल तौर ते बंदि थी वई आहे। इन करे नाहिल करार इमरान ख़ान जे बाबति तज़े निगारनि जो ख़्यालु इहो आहे त हाणे उनजो मुकमल तौर ते मुल्की सियासत मां बाब ख़तमु थी वियो आहे। ऐं हीउ जेको पाण ॾिसूं पिया त मुल्क में सदर अलवी पारां जेको आइनी बहरान पैदा करण जी कोशिशि कई वई आहे या इलेक्शन कमीशन तरफ़ां जेका इलेक्शन बाबति तारीख़ न ॾियणु, इहो सभु कुझु उन तरफ़ वठियो पियो वञे माहौल खे त हिन टेक्नोक्रेट हुकूमत या हिन निगरान हुकूमत खां पोइ हिकिड़ी नई टेक्नोक्रेट हुकूमत ईंदी जेका हुकूमत थी सघे थो त साल खां वधीक अरसो मौजूदु हुजे। ऐं पोइ इन अरसे दौरान न सिर्फ़ु PTI पर थी सघे थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी लाइ बि ॾुखिया ॾींहं शुरू थी वञनि। इन करे पाण जेके सियासी कारकुन आहियूं जिन जी हालतुनि ते नज़र आहे उनखे चङी तरह सम्झणु खपे त पाकिस्तान न सिर्फ़ु मुआशी घोटाले जो शिकार आहे पर पाकिस्तान सियासी घोटाले जो बि शिकार थी चुको आहे। इन करे असुलु धुरधणी मुल्क जा उहे इन कोशिश में लॻा पिया आहिनि त कीअं बि करे मुल्क खे नए सिरे सां पंहिंजे दुरुस्त दग ते वठी अचिजे। हाणे उहे कामयाबु थियनि था या नथा थियनि उहो अलॻि बहस आहे, छाकाणि त माज़ीअ में मुल्की इस्टेब्लिशमेंट जेके ग़लतियूं कयूं आहिनि उन ग़लतियुनि जे करे थियो ई आहे त पाकिस्तान में जमहूरियत खे जॾहिं हलणु ॾिनो वियो आहे त उन सूरत हाल में मुल्क वधीक मुआशी घोटाले जो शिकार थियो आहे, मुआशी तौर ते कंगाल थियो आहे ऐं सियासी तौर ते बि कंगाल थियो आहे ऐं सियासी बुरान बि पैदा थिया आहिनि। ऐं आलमी जेके फंडिंग आहे उहा मुतासिर थी आहे, अख़लाक़ी आलमी मदद उहा उन्हनि जी मुतासिर थी आहे। हाणे हीउ जेको नओं तजुर्बो न आहे, हीउ पुराणनि तजुर्बनि जो हिकिड़ो तसलसल वारो तजुर्बो आहे। इन तजुर्बे मां पाण खे ख़बर पवंदी त मुल्क पंहिंजे हक़ीक़ी दग ॾांहुं हलणु शुरू करे थो या अञा वधीक बहिराननि ॾांहुं उनजो पंधु शुरू थिए थो। हिन वक़्त जी जेका सूरत हाल आहे सा इहा आहे त हीउ मुल्क बहिरान दर बहिरान जे हिकिड़े
तमामु वॾी गप में दाख़िल थी वियो आहे, जंहिं गप मां निकिरण लाइ उनखे तमामु घणी वक़्तु दरकारु आहे, तमामु घणी सलाहियतुनि जी ज़रूरत आहे, तमामु घणी सब्र जी ज़रूरत आहे, पर शायदि पाकिस्तान जो आवाम सब्र न करे।